लीडर टीवी के प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख है। मूंसां गॾु आहे कराची यूनिवर्सिटी जो जनाब आमिर टुनियो। आमिर सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी अवां असांखे टाइम ॾिनो ऐं सभ खां अवल मां अवां खां पुछणु चाहींदुमि तव्हां तालीम खे कीअं था ॾिसो? असांजी तालीम में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि? छा इहा तालीम तबक़ाती थी वई आहे या तालीम सॼे मुल्क जे ॿारनि जे लाइ हिकु जहिड़ी आहे? सॼे मुल्क जा ॿार पढ़नि था या कुझु ॿाहिरि बि आहिनि? सभ खां पहिरीं ॻाल्हि तालीम जेका आहे उहा माण्हुनि जूं नस्लूं मटाए थी। इहा ॻाल्हि असांखे सम्झणु खपे। जीअं ज़मीन आहे उहा ज़मीन उते जो उते आहे, उहो अनाज 7 पीढ़ियूं उन जूं खाइनि थियूं। 7 त छा पर हज़ारे साल हज़ारे लख। ईअं ई तालीम जेकी आहे उहा बि ज़मीन जे ई बराबरि आहे या अञा बि ज़मीन खां बि वधीक हिकिड़ी सुठी हैसियत थी रखे। तव्हां पाण हिकिड़ो फ़र्दु जेकॾहिं पढ़ी थो वञे त उन जे पुठियां उन जूं 7 नसुल त छा पर उन जी सॼी ईंदड़ जनरेशन जेका 100 200 300 साल ते मुश्तमिल आहे उहा बि सेट थी वञे, उहा बि अॻिते वधी थी वञे। सदियुनि खां थींदो थो अचे त तालीम ई मुआशरनि में तब्दीली आंदी आहे। तव्हां यूरोप ॾिसो, अमेरिका ॾिसो, तव्हां पंहिंजो बर सग़ीर ॾिसो, सब कॉन्टिनेंट ॾिसो। इल्मु ई असांखे वॾे में वॾी चेंजिंग इल्मु ई आणे सघे थो, ॿी का बि शइ आणे नथी सघे। त अफ़सोस सां इहो चवणो थो पए त 2.5 करोड़ ॿार पाकिस्तान में अॼु ॾींहं ताईं हूंदा आहिनि। स्कूल विया त न पर स्कूल ई मुंहिंजे ख़्याल न ॾिठो अथनि। 2.5 करोड़ ॿार। त असांजी तालीमी निज़ाम बि 3 हिसनि में विरहाइजी वियो आहे। नंबर पहिरीं जेका आहे उहा मां ॻाल्हायां उनखे फस्ट क्लास कैटेगरी चवंदा, जंहिंमें असांजा मयारी तालीमी इदारा अचनि था। तारीख़ी सरकारी न, उहे तक़रीबन मेजॉरिटी प्राइवेट आहिनि, जंहिंजा मां नाला बि खणा थो। IBA थी वियो, लम्स थी वियो, तव्हां GC कॉलेज लाहौर थियो, उहो पब्लिक आहे पर उहो बि घणे क़दुरु प्राइवेट आहे। IBA त पब्लिक आहे न। IBA ऐं तव्हांजो HSN कॉलेज थी वियो, कैडेट कॉलेज पेटारो थी वियो, जेको आम माण्हूअ जी पहुच खां तमामु घणो ॾियो दूर आहे। नंबर ॿी ॻाल्हि जेका अचे थी, जेको विचों तबिको आहे, जेके जनरल मीडियम लेवल जूं यूनिवर्सिटीज़ उन में अचनि थियूं ऐं जेके तव्हां घेटनि में स्कूल प्राइवेट्स ॾिसो था या नंढनि नंढनि टाउन्स में तव्हां ॾिसो था, इहे नंबर ॿी कैटेगरी में आहिनि। ऐं नंबर 3 जेका हेठीं कैटेगरी आहे उहे असांजा सरकारी स्कूल उन में सभु अचनि था, या जेके NGOs वारा स्कूल आहिनि उहे उन कैटेगरी में केरी था कनि। हाणे अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त मेजॉरिटी जेके असांजा ॿार आहिनि उहे नंबर 3 कैटेगरी में आहिनि, जेका ॾाढी तशवीशनाक ख़बर आहे। ऐं इन में इहो तव्हां ॾिसो था त उते अॼु ॾींहं ताईं न का लेबॉरेटरी आहे, न उते को एक्सपेरिमेंट कयो थो वञे, न उते लाइब्रेरीज़ अवेलेबल आहिनि। माना साइंटिफिक अप्रोच ई कोन्हे का। सिंध में त इहो अफ़सोस आयो, PHD सेकेंडरी स्कूलनि में तव्हां लाइब्रेरी मुआ न आहे। क्लास हिकिड़े में 5 जमायतूं पढ़ायूं थी वञनि, जेको ॾाढो अफ़सोसनाक आहे। इहो किथे बि दुनिया में कोन्हे को। मुंहिंजे ख़्याल त अफ्रीकन जेके सोमेलियाज़ कंट्रीज़ आहिनि उते बि इहो न आहे जहिड़ो असां वटि आहे। या त तालीम ई न आहे त अहिड़ी तालीम दुनिया जी कंहिं बि कुंड में कोन्हे का, जिते हिकिड़े क्लास में 5 ॿार पढ़ंदा आहियूं, उन्हनि खे सहूलियतूं उते कंहिं क़िस्म जूं कंहिं बि कोन्हनि के। उन में हिकिड़ो ॿियो हिसाब ॿुधायो त पोइ हाणे इहे ॿार पढ़ंदा कीअं, छा करे, कंहिंजी ज़िमेदारी? स्कूल सरकार खे ठाहिणा आहिनि। इहो हिकिड़े मां कोट कंदुमि, छा त नालो उनखे, अरस्तू खे, एरिस्टोटल खे, त हिकिड़ी औरत आई उन ॾे, उन चयो त मूंखे गाइडलाइन कर त मां पंहिंजे ॿारनि खे छा पढ़ायां। त उन चयोसि तुंहिंजो ॿारु इहो जेको आहे त उन जी उमिरि घणी थी? चई साल उमिरि आहे। चई तूं ॾाढी देरि करे छॾी। चई तूं ॾाढी देरि करे। चई साईं इहो कीअं, अञा साल जो आहे, अञा वॾो ई न आहे थियो। मां तॾहिं त सफ़ा अॻ में आहियां, तव्हां में ॻाल्हाइण जो ई न थियो आहे त तव्हां मूंखे सलाह ॾियो। त उन चयो त इन जी इहो तोखे पाइणु खपे, उहा ई नई ट्रेनिंग तोखे पढ़णु खपे, तोखे पढ़णु खपे। त इहो अरस्तू चए थो, एरिस्टोटल जंहिंखे असां इंग्लिश में चवंदा, सिंधी में पढ़णु खपे ऐं हुकूमत खे बि पढ़णु खपे। हुकूमत खे बि। ऐं तालीम जो जेको मेन मक़सदु आहे उहो माना असां वटि हिते आम आहे ई कोन। अफ़सोस इहो थो थिए मूंखे त मेन मक़सदु हिते इहो आहे त यार नौकिरी वठणी आहे। हिते सवाल करण वारा घटि आहिनि, तमामु हुजण त खपनि न, हुजणु खपनि। माइनॉरिटीज़ में तॾहिं पोइ उन्हनि खे भटकियल चयो त जिते बि जेके बि मिनॉरिटीज़ में माण्हू हूंदा न, उहो कहिड़े बि शोबे में या कहिड़ी बि ॻाल्हि में, त उन्हनि जी ॻाल्हि खे घटि अहमियत ॾिनी वेंदी आहे। पर दुनिया बदिलाई त थोरनि माण्हुनि। बिल्कुलु ईअं आहे, पर इहा ॻाल्हि असांजे मुआशिरे में हिनमहिल ताईं माण्हू खे सम्झ में कोन आई। हलो पोइ भटकियल माण्हू अॻिते छा कनि? उहे भटकियल जेकॾहिं को सवाल कनि था, यूनिवर्सिटी लेवल ते कंहिं उस्ताद खां सवाल कनि था या हुकूमत खां सवाल कनि था या पंहिंजे इदारनि खां कनि था सवाल, त उनखे या त मज़हबी जेके माण्हू आहिनि उहे उनखे काफ़र था कनि, हुकूमत वारा उनखे बाग़ी था कनि, उस्ताद उनखे नाफ़रमान था कनि। पीउ खां जेकॾहिं करे थो त उहो चए थो बदख़लाक़ आहे। हुकूमत वारा बाग़ी था चवनि? बिल्कुलु।
ऐं स्कूल जो उस्ताद नाफ़रमान थो नाफ़रमान थो चए ऐं वालिदैन बदख़िलाक़ था चवनि। बदइख़लाक़ सवाल पुछण जे एॾो हलाए सवाल पुछण 4 कम थी विया। बिल्कुलु। तव्हां जेॾी महिल हार्वर्ड यूनिवर्सिटी में इन थींदव ऐं उन जे दरवाज़े में जेका मेन गेट आहे उन मेन गेट जे मथां छा अथसि नालो 2 वर्ड लिखियल आहिनि, हाउ ऐं हू। इहो हाउ हू ऐं वेन 2 सवाल माने सवाल तव्हां जेका बि शइ पढ़ो था, आइंस्टाइन जी थ्योरी पढ़ो था, उस्ताद खां पुछो, उहो रटे माण्हू न वञे, थ्योरी ऑफ रिलेटिविटी बाबा जी थ्योरी आहे, मास इज इक्वल टू MC स्क्वायर, उन खां पुछो बाबा इहो कीअं शो आहे, छा लाइ आहे। वाह। वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त यूरोप असां खां बि वधीक ख़राबु हो। इहा फ्यूडलिज़म, इहा रिलीजियन्स हारमनी, हेजीमनी, इहे सभु शयूं यूरोप में बि हुयूं। पर उते हिकिड़ा अहिड़ा 3 दौर आया जिन उन्हनि थोरी रुॻी उन्हनि खे दॻु ॾेखारियो तालीमी वारनि खे, बाबा हाणे तव्हां छुटियल आहियो, रस्तो तव्हांजो खुलियल आहे, हाणे तव्हां आज़ादी सां पढ़ी लिखी सघो। उन सभ खां पहिरियां शुरूआति थी रेनेसेंस असां जेके पीरियड चऊं था 14-15 सदीअ में थियो। उन में बि फुल इजाज़त न, उन्हनि साइंटिफिकली अप्रोच कयो, उन वक़्तु बि रोकियो, उन्हनि ॿीहर माना वर्जायो रेनेसेंस पीरियड हो, त माना उन में बि फुल इजाज़त न हुई। त जॾहिं साइंटिफिकली ॻाल्हि माण्हू कंदो आहे त उहो रिलीजन्स जे अगेंस्ट ईंदी आहे, उनजो साइंटिफिकली त न हूंदो। बाक़ी तव्हां आर्ट्स शोबे में थोरो घणो कुझु करे सघो था, त पोइ उन दौर में तव्हां ॾिठो हूंदो त लियोनार्डो डा विंची जहिड़ा माण्हू पैदा थिया। त उन खां बाद में रिफॉर्मेशन वारो दौरु आयो। रिफॉर्मेशन में थिया न, रिफॉर्मेशन असां उनखे चऊं था त उते मज़हब जेको हूंदो न, होली रोमन एम्पायर, उते जेके कैथलिक हूंदा, जेके क्रिश्चियनिटी वारा, उन्हनि जी उते हेजीमनी क़ाइमु हूंदी हुई। माना ईसाईयत में 2 फ़िरका हुआ। हा, न ॿुधायां थो हिकिड़ा कैथोलिक, ॿिया प्रोटेस्टेंट। या प्रोटेस्टेंट जी शुरूआत जेका मार्थन लूथर किंग कई, बाबा हाणे असांजो जेको मज़हब आहे असांखे मना थो करे अॻिते वधण लाइ, साइंटिफिकली रिसर्च लाइ, त असांखे मज़हब में कुझु चेंजिंग आणणु खपनि। मज़हब खे त को ख़तमु नथो करे सघे न, ख़तमु करण जहिड़ी शइ बि आहे बि कोन। उन सिंपली छा कयो, हेब्रू जेका आहे लैंग्वेज में तव्हांजो बाइबल हुयो, उन सिंपली ट्रांसलेट कयो जर्मनीअ में। त अलाए केतिरा माण्हू इंटेलेक्चुअल्स उन जे पासे थी विया। पोइ जंग हली 30 साल, इंजील मुक़द्दस जेको आहे हा हेब्रू ॿोली मां जर्मन में अची वियो, ऐं अलाए केतिरा साल उन ते जंग हली आहे। जंग हलण खां बाद में नेट फाइनली वञी ट्रीटी ऑफ वेस्टफेलिया उनखे चयो वञे थो, जेका 16वीं सदी में थी। उन में छा अथसि नालो, सभु जेके बि यूरोपियंस वारा किंग्स हुया या मोनार्क्स हुया, उन्हनि चयो त यार हाणे मज़हब ते असांखे ख़तमु न आहे, इहो जंगियूं न आहिनि करणियूं, माण्हू न आहिनि गुज़राइणा। हाणे इहा ॻाल्हि हक़ीक़तनि तस्लीम शुदा आहे त असांखे मज़हब में कुझु रिफॉर्म्स आणण जी ज़रूरत आहे। हाणे एजुकेशन कीअं वधायूं? सभ खां पहिरियां एजुकेशन वधाइण लाइ मां तव्हांखे पहिरियां बि अर्ज़ु करे वियुमि, अवल त सवाल पुछो। सवाल पुछे माण्हू, ऐं पुटु पंहिंजे पीउ खां बि सवाल पुछे, पुछी थो सघे। सवाल पुछण, सवाल त पुछी थो सघे, पर पुछे न। बिल्कुलु पुछे। ऐं धीअ पंहिंजे माउ खां पुछे, बिल्कुलु पुछे। ऐं शागिर्द पंहिंजे उस्ताद खां पुछे, शागिर्द पंहिंजे उस्ताद खे, मां वरी बि, ऐं अवाम वरी पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि खां पुछे। जेको नथो पुछे, जेको नथो पुछे त तव्हां हाणे शुरू था कयो न पुछणु। हा, ऐं अवाम वरी सॼो उहो सरकार खां पुछे। बिल्कुलु। मिसाल सरकार खां इहो पुछे त 2.5 करोड़ ॿार स्कूल खां ॿाहिरि छो आहिनि? छो न? बुनियादी हक़ आहे तालीम हासिलु करणु असांजो। उहा तालीम असांखे मयारी छो नथी ॾिनी वञे? असांजे GDP जो, असांजे इन ज़रियनि जो, ज़ख़ीरनि जो एतिरो नंढड़ो हिसो उन ते छो थो इन्वेस्ट कयो वञे? हिकिड़ो त बजट वधायूं, सवाल पुछूं, ऐं जेका स्कूल हिकु कमरे वारा ख़तमु कयूं, ऐं हिकु कमिरो हिकु दर्जे लाइ हुजे। बिल्कुलु। 5 जमायतुनि जे लाइ 5 स्कूल हुजनि। बिल्कुलु। टीचिंग ट्रेनिंग्स हुजणु खपनि जेके हिते असां वटि कोन्हनि के। ॿियो उस्तादनि जूं ट्रेनिंग्स कजनि। हाणे जीअं फॉर एग्ज़ाम्पल हाणे पुलिस में थो को वञे त उनखे PTS वञिणो पवंदो, पुलिस ट्रेनिंग। जेकॾहिं लोअर ऑफिसर आहे, वॾो ऑफिसर आहे त इस्लामाबाद पुलिस ट्रेनिंग में ASP CS जे थ्रू उनखे ट्रेनिंग मिलंदी। ब्यूरोक्रेट्स जेके बि तव्हां ॾिसो उन्हनि खे ट्रेनिंग्स आहिनि। उस्ताद जी कहिड़ी ट्रेनिंग आहे? उहा हुजणु खपे। यूनिवर्सिटी लेवल में तव्हां प्रोफेसर था थियो, तव्हां PhD टीचर था थियो, JST टीचर था थियो, तव्हां काले उन्हनि जी कहिड़ी ट्रेनिंग आहे, कहिड़ो उन्हनि जो आहे? यूनिवर्सिटियूं छा कनि? पाकिस्तान में हिकिड़ा जर्नल्स हूंदा आहिनि जेके पूरी दुनिया में आहिनि। जर्नल्स पाकिस्तान में आहिनि। पाकिस्तान में हिकिड़ो ई आहे जेको हिन वक़्तु कमु करे, पाकिस्तान डेवलपमेंट जंहिंखे जर्नल चयो वञे थो, उहो हिकिड़ो मयारी जर्नल आहे। बाक़ी ॿिया आहिनि पर अचनि था वरी हलिया था वञनि, अचनि था हलिया था वञनि। जर्नल जो जेको बेसिक कमु हूंदो आहे उहो इहो ई कमु आहे जर्नल जो। त जेका बि तालीम आहे, मतिलबु जेके बि शोभा ज़ात आहिनि असां वटि, जंहिंमें तव्हां नेचुरल साइंसिस अचनि थियूं, सोशल साइंसिस अचनि थियूं, उहे सभु जो सभु जेके जर्नल्स में ईंदा आहिनि, उन में हिन दुनिया में अपग्रेड जेके अचनि थियूं उहे बि एडिशन थींदियूं आहिनि। तहक़ीक़ थींदी आहे, उन में एडिशन थींदी आहे हर साल।
माना तव्हां था चओ त असांखे जर्नल खपनि, जर्नल खपनि ऐं जंहिंमें वरी उस्ताद हुजनि, उहे वरी अपडेटेड इल्मु जेको दुनिया में अचे थो उहो तहक़ीक़ करे पंहिंजे जर्नल में बि बिल्कुलु विझनि, बिल्कुलु जेके असां वटि कोन्हनि। न आहिनि, इन करे असांखे नई ख़बर त आहे ई कान। का बि न। ठीकु आहे, हाणे नई ख़बर लाइ जर्नल खपनि, स्कूलनि में तालीम खपे, जी पोइ ही 2.5 करोड़ ॿार जेके ॿाहिरि आहिनि इहे अंदरि कीअं दाख़िल कयूं स्कूलनि में, स्कूलनि जे लाइ छा कयूं? ॾिसो न, मां शुरू में बि तव्हांखे अर्ज़ु कयो त हिते सभ खां पहिरियां त असां जूं सोचूं मटाइणियूं पवंदियूं। सभ खां पहिरियों जेको कमु आहे मटाईंदो जानी बाबा, उहे जेके असां हाणे अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, सोशल मीडिया जे थ्रू बि माण्हू घणो कुझु अॻिते वधी थो सघे, घणो कुझु करे थो सघे। हाणे सोचूं ईअं मटिबियूं। सोशल मीडिया अधु त असांजा सोशल मीडिया पोएं एपिसोड में ॻाल्हायोसीं, गारियुनि में वेठा आहिनि, गारियुनि में या फुज़ूल शयुनि में टाइम था पंहिंजो बर्बादु कनि। घटि वधि था ॻाल्हाइनि। मां तव्हांखे शुरू में जेको अर्ज़ु कयो न, इहा ॾाढी पॉइंट सुठी हुई, उहा इहा त माना असां वटि हिते तालीम खे पैसे सां जोड़ियो थो वञे। हाणे ॾिसनि था त यार हिकिड़ो छोकिरो आहे जेको पंहिंजी सॼी ज़िंदगी ॾिए थो, यूनिवर्सिटी जी तालीम बि हासिलु करे थो, पोइ उनखे नौकिरी नथी मिले त अॼु ख़ुदि उन जा जेके वधीक न त बि ॻोठ वारा या वेझा माइट पोइ पंहिंजी औलाद खे नथा पढ़ाइनि। चवनि था यार हिन फलाणे खे नौकिरी न मिली, हेॾो पढ़ियो त तोखे बि न मिलंदी, इन खां भलो तूं बि या त ॿाहिरि मुल्क को लेबर थी वञी, मिडल ईस्ट में, सऊदी दुबई में, या त हिते को धंधो वापारु खोल या नंढड़ो को, मतिलबु न वञ। पर नौकिरी जे पुठियां छो पइजे? नौकिरी न पइजे उनजे पुठियां। उनजे पुठियां बि हाणे ॾिसो न, हाणे ज़रियो त आमदन जो ज़रियो त को त हुजे न माण्हू खे। मां नौकिरी जे ख़िलाफ़ु न आहियां, मां ख़िलाफ़ु आहियां त तालीम जेका आहे न उहा असेंशियल आहे असां लाइ। न, पर तालीम जे ज़रिए माहिर आहे जी, उहो ज़राअत जी उन सॼे शोबे में फस्ट क्लास कमु करे, नौकिरी छो वठे? हा इहो में डॉक्टर आहिनि, प्राइवेट प्रैक्टिस था कनि, नौकिरी न थियनि त बि पंहिंजे कम ते। इन जो फुक़दान आहे न, इहो ई त वॾो अफ़सोस आहे। मां जीअं तव्हां अर्ज़ु कयो मुंहिंजो इंट्रोडक्शन में, मां LLB जो शागिर्दु आहियां, त असांजा जेके दोस्त मेजॉरिटी जा पढ़नि LLB था, सुभाणे खां पोइ उन्हनि खे का क्लार्क जी नौकिरी कंहिं ॿिए डिपार्टमेंट मिली वेंदी, शिफ्ट करे LLB को होॾे हलिया वेंदा। हा त उहो त LLB न छॾनि न, LLB न छॾे, पर जेके ॿियूं फील्ड्स आहिनि, हाणे फॉर एग्ज़ाम्पल मां तव्हांखे अर्ज़ु कयो, असां वटि वॾे में वॾो प्रॉब्लम इहो आहे, छोकिरा या मेल तबिको त अचे थो, थोरो घणो निकिरे थो, छोकिरियूं जेके डिग्री याफ़्ता, मेडिकल जी डिग्री याफ़्ता बि उहे जॉब नथियूं कनि। जेके एलीट क्लास जूं छोकिरियूं जॉब कंदियूं त छा थींदो? जॉब कंदियूं त वॾे में वॾो प्रॉब्लम्स इहे जेके असां वटि तव्हां ॾिसो, ॻोठनि में माण्हू मरनि था, उन्हनि खे इलाजु कोन्हे को। ॻोठनि खे त छॾियो, पर शहरनि में बि तव्हां कंहिं बि गवर्नमेंट इस्पताल हलिया वञो, हिकिड़ो तव्हांजो को बि सोर्स न आहे त तव्हां ॾिसो कीअं थो तव्हांजो हुते इलाजु थिए। इन करे जे डॉक्टर ऐं डॉक्टराणी वधीक हूंदा त सहूलियत वधंदियूं नथियूं कनि। जॉब मेडिकल इन लाइ तूं कनि त आई एम सॉरी टू से त असांखे सुठो किथे रिश्तो मिले, रिश्तो थी वञे। माना रिश्ते जे बदिरां सिंध सां रिश्तो ॻंढिनि त बहितर आहे। बिल्कुलु आमिर, वॾी महिरबानी, तव्हां सां अॼु असां जूं ॻाल्हियूं थियूं, वरी ईंदड़ दफ़े पाण ॻाल्हाईंदासीं। ऐं मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त हुकूमतुनि खे सम्झणु खपे, ॿियो फ़तवाउनि जा दर बंदि करणु खपनि, ॿियो नौजवान जेके सोशल मीडिया ते टाइम था विञाइनि, हिक ॿिए सां जुंडा पट लॻी पई आहे, इहो ख़तमु कनि। साइंस जे लाइ, इल्म जे लाइ, अख़लाक़ ऐं अदब जे लाइ, कल्चर जे वाध जे लाइ असां सभिनी खे गॾिजी जदोजहद करणु खपे। असां सभिनी खे कोशिशूं करणु खपनि ऐं पंहिंजे नियाणियुनि खे, भेणुनि ऐं माउनि खे स्कूलनि में वरी वापसि मोकिलणु खपे। ऐं जीअं आमिर ॿुधायो त रुॻो इंजील मुक़दस ईसाइनि जे पाक किताब, उन जी ॿोली तर्जुमे थियण ते ई जंगियूं लॻियूं, त हाणे असांखे इन्हनि मामलनि ते जंगियुनि जे बदिरां इहो त ख़ुशी थियणु खपे जेकॾहिं अंग्रेज़ जी साइंस सिंधी में तर्जुमो थिए, या क़ुर पाक कई ॿोलियुनि में तर्जुमो थिए, गीता थिए, ज़बूर थिए, मुख़्तलिफ़। असां अॼु ॾींहं ताईं मूं त ज़बूर बि न ॾिठो आहे, पर जे ॿोली सिंधी में तर्जुमो थियलु हुजे हा त शायदि उहो बि असां पढ़ूं हा। इन करे मां सम्झां थो जेतिरियूं ॿोलियूं घणियूं हूंदियूं, जेतिरा वेन्यूज़। मां साईं आख़िरी में हिकिड़ो अर्ज़ु कंदुमि, आख़िरी अर्ज़ु इहो कंदुमि त तव्हां ॻाल्हि कई हिते टॉपिक टाइम बि असांजो पूरो थियो आहे, पर असां पाकिस्तानी दुनिया में टे नंबर ते घणे में घणा मुस्लमान पाकिस्तान में था रहनि। पहिरें नंबर ते इंडोनेशिया, ॿिए नंबर ते तव्हां हिंदुस्तान, टे नंबर ते पाकिस्तान। त 94% मुस्लमान रहनि था। इस्लामिक रिपब्लिक बि आहे असांजी, इस्लामिक रिपब्लिक बि आहे असांजी। अॼु ॾींहं ताईं अफ़सोस जी इहा ॻाल्हि आहे जो क़ुर शरीफ़ जो इंग्लिश में का बि तफ़सीर तव्हांखे न मिलंदी।
इहो वॾे में वॾो अफ़सोस आहे हिते असां वटि जो असां वटि क़ुर जी इंग्लिश में बि का बि तफ़सीर को बि तर्जुमो कोन्हे को। त हिते हाणे तव्हां ॾिसो त असां केतिरा सीरियस आहियूं पंहिंजी क़ौम सां, पंहिंजे मज़हब सां। आमिर वरी पाण ॻाल्हाईंदासीं। अव्हां जी वॾी महिरबानी। थैंक यू।